अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। बेतरतीब ज़िंदगियूं किताब जीअं मूं सम्झो। किताब बेतरतीब ज़िंदगियूं, कहाणियूं, कहाणीकार मुख़्तियार चन्नू, छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। जेतोणीकि मुंहिंजो जनमु ॻोठु वातणी वॾा में थियो आहे ऐं मुख़्तियार चने जो तालुक़ु गॾेजीअ सां आहे, पर आउं ज़िंदगीअ जो सरसेसो पंहिंजे ॻोठु ऐं पंहिंजे शहर राणीपुर खां ॿाहिरि ऐं परे रहियो आहियां ऐं रहां पियो। राणीपुर खां 3 किलोमीटर ओलह तरफ़ सोबेदेरो रोड ते मुंहिंजो ॻोठु आहे ऐं एतिरो ई परे राणीपुर जे ॾखिण में गॾेजी। आउं अक्सर राणीपुर ईंदो रहंदो आहियां, पर मुख़्तियार चने सां मुंहिंजूं अॼु ॾींहं ताईं पोणियूं 2 मुलाक़ातूं थियूं आहिनि। 3 दफ़ा चोथायूं ऐं 1 दफ़ो मुकमिल। पहिरीं चौथाई मुलाक़ात सचल सरमस्त कॉलेज में 3-4 साल अॻु पंहिंजे क्लास फेलो ऐं ॿाहिरनि जहिड़े दोस्त मोहतरम उबैदुल्ला नारेजो सां मिलण वियो हुउसि, जेको उन वक़्तु हुन कॉलेज में प्रिंसिपल हो। त साईंअ सां उते तारुफ़ ऐं सलाम थियो हो, जेको शायदि खेनि यादि बि कोन हूंदो। ॿी चौथाई मुलाक़ात ग़ाइबाना असांजो प्यारो दोस्त, दिलबर, मिठो ऐं मनमोहणो महिरबान कादरी बशीर अहमद कलोड़ो साहिबु, मुंहिंजो ज़िक्र मुख़्तियार साहिब सां ऐं मुख़्तियार साहिब जो मूंसां अक्सर कंदो रहंदो हो ऐं आहे, पर मुलाक़ात कॾहिं न थी सघी ऐं मूं बि कॾहिं ख़्वाहिश न ॾेखारी जो जंहिं नमूने बशीर साहिबु पंहिंजे महिरबाननि सां मूं फ़क़ीर जो तारुफ़ कराईंदो आहे, त मुंहिंजे अंदर में हिकु अणॾिठो ख़ौफ़ घर करे वेंदो आहे त किथे उहो भरम जो कोट किरी भोर न थी पवे। हिन भेरे अप्रैल 2026 ईस्वीअ में जॾहिं राणीपुर जी हाज़िरी भरी त दिलि वॾी करे कादिर बशीर साहिब खे चई वेठुसि त मुख़्तियार चन्ना साहिब सां मिलणो आहे। जंहिंखां पोइ बशीर साहिबु मोबाइल ज़रिए साईंअ सां राब्तो कयो ऐं 3/4 हिसो डॉक्टर कादिर सोलंकी नावल निगार ऐं शाइर जी वेटनरी क्लिनिक ते मुलाक़ात थी ऐं मुख़्तसिर मुलाक़ात खां पोइ तय थियो त सुभाणे यानी 13 अप्रैल 2026 ईस्वीअ ते शाम जो 5 बजे सिंधी अदबी संगत राणीपुर शाख जी गरजाणी था कोठायूं, जंहिंजो चन्नू साहिबु जनरल सेक्रेटरी पिणु आहे। अहिड़ी तरह 13 अप्रैल 2026 ईस्वीअ ते हिकु पूरी मुलाक़ात थी ऐं कुल मिलाए पोणियूं 2 मुलाक़ातियूं। पूरी मुलाक़ात सांगे जॾहिं कादरी बशीर अहमद कलोड़े साहिब सां गॾिजी ॿुधायल माॻ ते पहुतासीं त मुख़्तियार चन्नू साहिबु, संदन नंढो भाउ डॉक्टर PhD क़ुर्बान चन्नू, जेको पिणु कोमल जज़्बनि खे शाइरीअ जो रूप ॾींदो आहे, कहाणीकार ऐं प्रोफेसर बशीर जावरी साहिबु ऐं उस्ताद अलादीन वसाण साहिबु जन असां खां अॻु उते मौजूदु हुआ। कुझु देरि खां पोइ डॉक्टर वेटनरी कादिर सोलंकी साहिबु नावल निगार, मोहतरम गुलण जामरो साहिबु सहाफ़ी ऐं शाइर ऐं प्रोफेसर मोहतरम अब्दुल हमीद सहतो साहिबु शाइर अची सथ में शामिल थिया। मुख़्तियार चन्ना साहिब जन पंहिंजो ताज़ो छपियल कहाणियुनि जो किताबु बेतरतीब ज़िंदगियूं तोहफ़े तौरु इनायत फ़रमायो ऐं मोहतरम प्रोफेसर बशीर जावरी ऐं उस्ताद अलादीन वसाण साहिब जन जे हथां सचल सरमस्त कॉलेज राणीपुर जो ताज़ो छपियल शुमारो पेश कयो। इन फ़क़ीर खे उन वक़्तु तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी आहे जॾहिं कंहिं किताब जी एज़ाज़ी कापी मिलंदी आहे। हीअं हरगिज़ न आहे त को आउं किताबु ख़रीद न आहियां कंदो, पर एज़ाज़ी कापीअ जी हिकु अलॻि अहमियत ऐं मर्तबो थिए थो। संगत जी गरजाणीअ जी सदारत ऐं तोहफ़े में मिलियल किताबनि सां जेका इज़त, मान, मुहबत ऐं प्यारु पले पियो में उनजो बयानु लफ़्ज़नि में नथो करे सघिजे। कहाणियुनि जे हिन गुटके लाइ सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु कंदुमि त मूं छा महसूसु कयो आहे, छो त आउं न नक़ाद आहियां ऐं न कहाणीकार। बाक़ी मुख़्तियार जे फ़न, फ़िक्र, कहाणियुनि जी पुख़्तगीअ ऐं अहमियत ते हिन किताब अंदरि डॉक्टर शेर मेहराणवी, प्रोफेसर बशीर जावरी, ज़ैन सोलंकी ऐं ॿियनि दोस्तनि भरपूर बहस कयो आहे। दोस्तनि जी राय मुताबिक़ कहाणीकार जी ख़ामोश ऐं माठिणी तबियत जो ओरड़ो संदसि कहाणियुनि मां चिटो नज़र अची रहियो आहे। कहाणियुनि जे हिन गुटके में 21 कहाणियूं शामिल आहिनि, पर मौजूद दोस्तनि अलाए जे कहिड़ी मसलियत जे करे 19 कहाणियुनि जो ज़िक्र कयो आहे। शायदि उहो उन करे त हिन किताब जे आख़िर में ॾिनल 2 मुख़्तसिर कहाणियुनि सांड्रे जो तेल ऐं सवाब खे दोस्तनि कहाणियूं शुमार नाहे कयो, जॾहिं त कहाणी सांड्रे जो तेल हिकु मज़बूत ऐं मुकमिल कहाणी आहे
ऐं पाकिस्तान जे 78 सालनि जे तारीख़ जी चिटी तस्वीर, उन जूं पॉलिसियूं जोड़ींदड़नि ऐं उनखे हलाईंदड़ ताक़तवर तबिकनि जे चहिरे ते हिकु ज़ोरदार चंबो या भूंडो गढ़ियल आहे। हीअ कहाणी हिन किताब में शामिल मिलनी कहाणियुनि खां मथे कर खयों बीठी आहे ऐं शाहकार कहाणी आहे। हीअ कहाणी पढ़ी मूंखे लक्ष्मण कोमल जी 4 डिस्ट्रिक्टुनि जी मुख़्तसिर तरीन कहाणी 31 तारीख़ यादि अची वई। कहाणी कुझु हिन तरह आहे। हिकु पोड़ी रनज़ाल औरत जंहिंखे 2 पुट आहिनि, उहे हिन खे हिकु हिकु महीनो पाण वटि रखंदा आहिनि, पर जेको महीनो 31 ॾींहंनि जो थींदो आहे त उन ॾींहुं उहा माउ बुख ते हूंदी आहे। कहाणी सवाब में असांजे समाज जी हिकु अहम किरदारु मौलवीअ जी तस्वीर कशी सुठी थियल आहे, उनखे अञा वधीक बहितर अंदाज़ में पेश करे थो सघिजे। चंदो ॾियण वारो व्याजखोरी छो? को राशि कामोरो, ज़ख़ीरा अंदोज़, मुनाफ़े खोर, वापारी ऐं सरमाएदार छो न, पर जे व्याजखोरी सही त उन जे कम जो पस मंज़र हुजणु ज़रूरी आहे त कहिड़नि माण्हुनि सां कार वहिंवार करे थो ऐं उन्हनि सां हिन जो रवैयो कहिड़े क़िस्म जो आहे ऐं उन जो मुआशिरे ते केतिरो मनफ़ी असरु पवे थो। कहाणीअ खे वधीक मज़बूत बणाया अदीब, शाइर मुआशिरे जो न सिर्फ़ु हसास फ़र्द थिए थो, पर ॿोली ऐं सकाफ़त जो मुहाफ़िज़ बि। कहाणीअ जे मौज़ू, प्लाट ऐं मकालमनि सां गॾु कहाणीअ खे जानदार ऐं शानदार बणाइण में ॿोलीअ जो वॾो किरदारु रहे थो, जंहिंजी कमी हिननि कहाणियुनि में घणी थी महसूसु थिए। किताब जी पहिरीं कहाणी एजेंडा, अंग्रेज़ी नालो आहे। हीअ कहाणी अंग्रेज़ी नालो आहे। उन जाइ ते जेकॾहिं फ़ैसिलो या सलाह नालो ॾिनो वञे हा त उहो वधीक सूंहें आहे। हीअ कहाणी मुस्तक़बिल जी रिथाबंदी जी सलाह ॾियण ऐं रस्तो ॾिसण वारी लिहाज़ खां बहितरीन मौज़ूआती कहाणी आहे, पर वक़्त खां घणो अॻु उन मसइले खे बहस हेठां वियो आहे, जॾहिं त उन रस्ते जी चूंड करण लाइ अञा 4-5 सालनि जो वक़फ़ो आहे। उन में बि सिर्फ़ु CSS ऐं फ़ौजी कमीशन ई छो, छा CSS ऑफिसर ते मुआशिरे जी बहितरीअ में को किरदारु अदा करे थो सघिजे, या हिन मकरू ऐं बदबूदार निज़ाम में हिकु ॿिए फ़र्द जो इज़ाफ़ो थो थिए जेको CSS ऑफिसर बणिजी उन निज़ाम जो हिसो बणिजी थो वञे, जंहिंमें उहो ऑफिसर पोइ हिकु अंगूठे छाप वॾेरे, सियासतदान, पीर, मीर ऐं वज़ीर जे अॻियां हथ ॿधी कंधु झुकाए उन जे मफ़ादनि ऐं कुदनि करतूतनि जी हिफ़ाज़त कंदो या मुआशिरे में का बहितरी ऐं तब्दीली आणे सघंदो। उन खां पोइ कहाणीअ खे बिल्कुलु मुख़्तसिर बहस खां पोइ पुॼाणीअ ते पहुचायो आहे। न पुट वटि के जानदार क़िस्म जा छिरकाईंदड़ दलील आहिनि ऐं न पीउ वटि को ख़ासि तासिर छॾींदड़ जवाज़, जंहिं करे कहाणी कमज़ोर ऐं अधूरी थी महसूसु थिए। कहाणी शलवार, शलवार लफ़्ज़ बि उर्दू आहे, सिंधी लफ़्ज़ सलवार आहे। लॻे थो त हमीद सिंधीअ जी कहाणी थियसि ॾुहागणे ॾेह में खां मुतासिर थी लिखी अथसि। उन में को ऐब नाहे, छो त जमाल अबड़े जी कहाणी पिशू पाशा ते जॾहिं तनक़ीद थी त जमाल अबड़े चयो मां उहा कहाणी अयाज़ कादरीअ जी कहाणी बिलू दादा खां मुतासिर थी लिखी, ऐं अयाज़ कादरीअ चयो मां उहा कहाणी ग़ुलाम रब्बानी आगरे जी कहाणी मीरो धाड़ेल खां मुतासिर थी लिखी। उन्हनि टिन्हिनि जूं उहे कहाणियूं सिंधी अदब जी कहाणी खेत्र में शाहकार कहाणियूं आहिनि। जॾहिं त हीअ कहाणी पीर रोशन ऐं कलात्रे जी दास्तान ताईं ठीकु आहे, पर माई राणीअ जे वाता पीर पंजल जी लाइ ही जुमिलो त मुंहिंजा कानी करामती मुर्शिद हाणे केॾा ॻाढ़ा सावा पड़ पायो मज़े सां सुतो पियो आहीं, जीअरे त दुआ सॻे लाइ आयल सुहिणी छोकिरी आई नाहे ऐं दसी नाहे, शलवार लाहिण में देरी न कंदो हुअ, ठहे नथो जीअं कहाणीअ में ॿुधाए थो त ॻोठ खां सॾ पंध ते माई राणीअ जी वाणके दौर जी माड़ी चांड्रोके सबबु चिट्ठी ॾिसिजी रही हुई। अंग्रेज़नि जे दौर में हिते नंढड़ी रेलवे स्टेशन हूंदी हुई। ज़रखेज़ इलाइक़ो हुजण करे हितां अनाज, फ्रूट, सब्जियूं, चौपायो माल ऐं काठ ॿियनि इलाइक़नि ॾांहुं पहुचाईंदा हुआ। हारियुनि, मज़दूरनि ऐं मुलाज़िमनि जे जिनसी पुराए लाइ चकुलो हूंदो हो। हिते लफ़्ज़ चकुलो बि ग़ैर अदबी ज़ुबान पई लॻे। उन जे जाइ ते जिस्मानी ख़्वाहिशुनि जी ज़रूरतुनि जो पूरो बंदोबस्तु हूंदो, लिखियो वञे हा त बि मक़सदु हासिलु थी वञे हा।
अंग्रेज़नि खां पोइ आहिस्ते आहिस्ते स्टेशन उजड़ी वई। चकुलनि जी बजाए बाज़ारि हुसनि ते पाबंदी पइजी वई हुई। चकले में रहंदड़ वेश्याऊं वण वण जूं काठियूं पंहिंजनि पंहिंजनि माॻनि ॾांहुं हलियूं वयूं ऐं कुझु वेश्याऊं गॾिजी शहर में घर वठी पंहिंजो कमु जारी रखियो। माई राणी जो अॻिते पोइते केर बि न हो। उहा पीर पंजल जी मुजावर बणिजी रही पई, छो त माई राणीअ जे जवानीअ जो तालुक हिकु मख़सूस बाज़ार या मुहल्ले ऐं धंधे सां रहियो आहे। हिन जो पीर पंजल सां को लहणो उलेखो कोन्हे ॾेखारियल। पीर पंजल जे त मरण खां पोइ संदसि दरगाह जी मुजावर थी अचे थी रहे। कहाणी परताप हिकु शाहकार कहाणी आहे ऐं उहा कहाणी खेतर में पंहिंजी सुठी जॻह वालारींदी। हालांकि हिन में बि कचाईअ जी गुंजाइश मौजूदु आहे। जे कहाणीअ में ॿुधायल आहे त परताप 8-9 सालनि जो हुयो जो रईस ख़ुदा बख़्श ख़ान हिन खे हवेलीअ वठी आयो। सवाल उहो थो पैदा थिए त छो वठी आयो, किथां वठी आयो? उन हूंदे बि बहितरीनु कहाणी आहे ऐं माणिक जी कहाणी हवेलीअ जा राज़ जी झलक ॾेई रही आहे। कहाणी पन्नू मयारी ऐं ग़ैर मयारी अदब ऐं ड्रामे ते बहस थियल आहे, पर कहाणीकार पढ़ंदड़ खे मुंझारे में थो विझी छॾे। या शायदि कहाणीकार जो मुशाहिदो न आहे या इदारे जी जोड़ जक खां नावाक़ुफ़। जीअं लिखे थो, कमुकार उकलाए प्राइवेट टीवी चैनल जे MD सां मुलाक़ात लाइ स्टेशन वियुसि। अदाकारनि रागियुनि जी अचु वञु लॻी पई हुई, मिलणु मुश्किल लॻी रहियो। दर ते बीठल पटेवाले खां प्रोड्यूसर जो पुछियुमि, साहब ॾाढो मसरूफ़ आहे, अॼु मुश्किल मिली सघे। मूं पटेवाले जे हथ में 100 जो नोट ॾिनो, मतिलबु हिते बि क़ाइदे आज़म जी ज़रूरत आहे। पटेवालो राज़ी त खड़ ते खीर पियारे। चिट खणी वापसि वरियो ऐं अंदरि वञण लाइ चयाईं। डिघी मेज़ साम्हूं वॾी चेयर कुर्सीअ ते नंढे कद जो MD वेठो हो। मतिलबु कहाणीकार MD ऐं प्रोड्यूसर खे हिकु करे छॾियो आहे। पढ़ंदड़ मुंझारे में पइजी थो वञे ऐं कहाणी कमज़ोर थियो पवे। अॻिते हली बहस में सिर्फ़ु अदीब जा दलील ॾिनल आहिनि, जॾहिं त प्रोड्यूसर तरफ़ां को बि जवाबी दलील नाहे ॾिनो वियो। मज़मून रिगो थींदो पियो वञे। उन करे मुख़्तसर अर्ज़ु कंदुसि त बावजूदि केतिरियुनि ई कमज़ोरियुनि जे मौज़ूआती लिहाज़ खां सुठियूं कहाणियूं आहिनि ऐं हरू भरू पढ़ंदड़ खे बेज़ार कोन कंदियूं। बाक़ी शुरूआती दौर जे अमर जलील जे कहाणियुनि में बि केतिरियूं कचायूं हूंदियूं हुयूं। मुख़्तियार चने खे न सिर्फ़ु कहाणी लिखण जो ॾांहुं ऐं ॾात आहे, पर उन सां गॾु मुशाहिदो ऐं मुतालियो बि अथसि। ख़ूबसूरत मंज़र निगारीअ जो ढंग बि ॼाणे थो ऐं किरदारनि खां मज़बूत ऐं मुलाहिता मुकालमा बि अदा कराइण जो फ़न अथसि। बसि सिंधी अदब जे पुराणनि कहाणीकारनि खे अञा घणो पढ़े ऐं ॿोलीअ जी ख़ूबसूरती ऐं निजपणे ते ध्यानु ॾिए त मिसाली कहाणीकार बणिजी सघे थो। अली हसन अब्बासी 15 मई